अॼु खां अनलॉक 2 थियो शुरू। गॾोगॾु चीन जो सामनो करण लाइ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ आत्मनिर्भर थियण ते विधो ज़ोर। चीन जी बदनीति ॾिसी लोकल खे वोकल बणाइण लाइ भारतवासियुनि खे कई अपील। हम सबका संकल्प, समर्पण और सहयोग बहुत जरूरी है, अनिवार्य है। आप लोकल खरीदेंगे, लोकल के लिए वोकल होंगे तो समझिए आप देश को मजबूत करने में अपनी भूमिका निभा रहे हैं। ये भी एक तरह से देश की सेवा ही है। बहुत से लोग मुझे पत्र लिखकर बता रहे हैं कि वो इस और बढ़ चले हैं। इसी तरह तमिलनाडु के मदुरई से मोहन रामामूर्ति जी ने लिखा है कि वो भारत को डिफेंस के क्षेत्र में आत्मनिर्भर बनते हुए देखना चाहते हैं। अचो त असां पंहिंजे भारत खे पहिरियों खां बि मजबूत बणायूं। भारत माता की जय। जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कच्छ जी पहिरीं स्पोर्ट्स कॉलेज खुलंदी केरा में। नेपाल कम्युनिस्ट पार्टी में घमासान। प्रचंड नेताउनि पीएम ओलीअ खां घुरियो राज़ीनामो। भेदभाव जे करे दुनिया जे अंदर 12 खां 15 लखनि ताईं छोकरियूं थियनि थियूं लापता। कैनेडा तिबेट जे जुआननि कयो चीन जो विरोध, चयो असां आहियूं भारत सां गॾु। रुपयनि जी रिकवरीअ खां सोन जी स्पीड वधी, तेज़ीअ खे थियो ब्रेक, चांदीअ में वाधारो। एशियन ग्रैंड जो Q4 29 सैकड़ो नफ़ो वधियो। 80 करोड़ ग़रीबनि खे ॾियारी ताईं मुफ़्त में ॾींदी अनाज मोदी सरकार। मूल भारत जी मेगा राज खे बिडेन डिजिटल कंपनीअ जी जवाबदारी। मोटर क़ाइदो बदिलजंदो, वाहननि जी वधाई वेंदी लंबाई। मस्का ॻोठ में हिमाली ॿेन कयो 44 ॿेन ते एसिड अटैक। गुजरात में बरसात जो ॿियो राउंड थियो शुरू, हारी थिया ख़ुश। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 5,86,056 थिया। 17,411 कुल मौत। 3,45,851 थिया रिकवर। भारत खां पोइ चीन जे साम्हूं गुस्से थियो आहे जापान। तिरुपतीअ में 12,000 श्रद्धालु रोज़ ॿाहिरां खां अची रहिया आहिनि। 2011 वर्ल्ड कप फिक्सिंग जी जांच में क्रिकेटर अरविंद डी सिल्वा खां पूछताछ। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। घर में रहो, सुरक्षित रहो, मदमस्त रहो, मुश्कंदा रहो, ॾिसंदा रहो सिंधी समाचार।